डियर स्टूडेंट्स अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊँ आहियां अवां जो कंप्यूटर टीचर वसीम अब्बास गोलो। डियर स्टूडेंट्स अॼु पावर पॉइंट में सिखंदासीं ट्रांज़िशन्स के। तव्हां पहिरें लेसन में ॾिठो त जॾहिं बि पाण स्लाइडूं ठाहे करे जॾहिं A5 प्रेस करे डिस्प्ले में ॾिसूं था त उहे सिंपल असांजा हूंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे हिन में ॾिसो, हिन में हिकिड़ी इफेक्ट रखियलु आहे। हीअ जेकी इफेक्ट पाण रखियासीं, सो ये इफेक्ट्स अॼु मां तव्हांखे सेखारींदुसि। A5 स्किप कयां थो। ठीकु आहे। त ट्रांज़िशन्स में अची करे तव्हां ॾिसो, तव्हां वटि मुख़्तलिफ़ हिते स्लाइडूं ठहियल आहिनि। सो हिन मां तव्हां हे ट्रांज़िशन्स पसंदि कयो जेके तव्हां खणो। जीअं हिन पुश ते क्लिक कयां थो त इहा हिन स्टाइल में हलंदो, हीअ हिन स्टाइल में हलंदो, हीअ अच्छा ठीकु आहे, असां हीअ रखूं था। ठीकु आहे। उनखां पोइ आहे, अगरि जेकॾहिं इन में तव्हां अञा वधीक इफेक्ट्स खे ऐड करणु चाहियो था त पोइ इफेक्ट ऑप्शन्स में अचो। पोइ हीअ इफेक्ट ऑप्शन्स आहिनि। हॉरिजॉन्टल बि आहे, अगरि मां हॉरिजॉन्टल कयां, ठीकु आहे। हीअ आउट आहे, हीअ वर्टिकल आहे जेका तव्हां रखो, पर मां हिनखे वर्टिकल आउट में रखां थो। उनखां पोइ आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजे पर स्लाइड खे साउंड ॾियणु चाहियो था त उहा साउंड बि तव्हां ॾेई सघो था। हीअ तव्हां वटि साउंड मौजूदु आहे। ही मुख़्तलिफ़ तव्हांजा साउंड्स आहिनि, तव्हां हिननि मां साउंड बि रखी सघो था। ऐं हिन में ड्यूरेशन बि आहे त छा ड्यूरेशन हुजणु खपे। हर हिकु जो पंहिंजो पंहिंजो ड्यूरेशन थी सघे थो। अच्छा, जेकॾहिं हाणे तव्हां इफेक्ट्स वग़ैरह रखी आहियो, अगरि तव्हां हाणे इन्हनि सभिनी खे इहे इफेक्ट्स अप्लाई करणु चाहियो था त पोइ तव्हां अप्लाई टू ऑल ते क्लिक कयो। ठीकु आहे। हाणे जॾहिं असीं A5 खे प्रेस कंदासीं, हीअ ॾिसो, मां एस्केप प्रेस कयो आहे। सो ड्यूरेशन यानी कि तव्हां हिनखे ड्यूरेशन खे वधाए बि सघो था ऐं घटाए बि सघो था। अगरि ही 1 आहे त मां हिनखे 2 थो कयां, 2 ते रखियो आहे, 2 सेकेंड। हाणे जेकॾहिं मां हिनखे A5 प्रेस कयां, ॾिसो हितां नॉर्मली हले थो, नॉर्मल आहे। ठीकु आहे। उनखां पोइ आहे त ही असांजो छा में हले थो, ऑटोमेटिकली हले थो। छो त असांजी आफ्टर चेक लॻियल आहे। अगरि तव्हांजो ही ऑन माउस ते क्लिक थियल हुजे, A5 प्रेस कंदो, जस्ट तव्हांजो हिकिड़ो ई स्लाइड हलंदो। जेतिरे ताईं तव्हां पंहिंजे कीबोर्ड मां एरो खे प्रेस न कंदो, एरो बटन खे प्रेस कंदो, पोइ तव्हांजो सेकेंड हलंदो। वरी एरो खे प्रेस कयूं था, थर्ड। पर तव्हां चाहियो था तव्हांजी सेकेंड जे हिसाब सां ऑटोमेटिकली इहो हले। सो उन जे लाइ तव्हां आफ्टर ते चेक लॻाईंदो। पोइ हिते तव्हांजी टाइमिंग रखंदो, मां हिनजी 2 सेकेंड कयां त हर 2 सेकेंडनि खां पोइ मुंहिंजी स्लाइड हले। 2 सेकेंड्स करे छॾियो आहे, अप्लाई टू ऑल थियो आहे। A5 हाणे प्रेस कयूं था, ॾिसो ॾिसो ही तव्हांजो ऑटोमेटिकली तव्हांजो स्लाइड डिस्प्ले ॾिए थो बग़ैर कंहिं बटन प्रेस करण जे। ठीकु आहे। इहो तव्हांजो ट्रांज़िशन्स। डियर स्टूडेंट्स, हिन लेसन में मूंखे इजाज़त ॾींदा, नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदुसि। अल्लाह हाफ़िज़।